सजा ॾिनी हुई ज़िंदगी में बस सही केक कटियोसीं कयोसीं 63 सालनि खे कीअं थो सहेड़े सघिजे राति जे पोणे 12 बजे ऐं उन्हनि दोस्तनि जे साम्हूं ऐं उहे दोस्त जिन सां जेकॾहिं हिकिड़े दोस्त सां गॾियल गुज़ारियल घड़ियूं रुगो यादि कजनि ताज लोग गौरा बख्श साईं वेठा थिया ज़ाती दोस्त वेठा थिया उन्हनि सां जेकॾहिं हिकिड़ी रुगो उन्हनि शख़्सियतनि सां गॾियल घड़ियूं यादि कजनि तॾहिं मां सम्झां थो त अलाए केतिरो टाइम खपे कम से कम ॿियनि जी ख़बर न आहे पर मूं इहा सोची कोन असां 7 साल जा थींदासीं हाणे त 63 साल जा थी आहे ऐं मूंखे यादि आहे त असां खिलंदा हुआसीं कॾहिं 45 साल जा हुआसीं खिलंदा हुआसीं त माण्हू बूढ़ा थियनि था ऐं उन्हनि खे एतिरो लॻंदो उहे बूढ़ा थिया आहिनि पर जॾहिं 65 साल जा थिया आहियूं त अजीब हिकिड़ी इहा शइ लॻे थी त हेॾो सफ़र करे आया आहियूं उन में यकीननि ऐं दोस्तनि महिरबानी इहा कई लौ ख़ान खे आख़िर में सॾु कयो वियो जेकॾहिं रुगो असांजे इंडिया जे गॾु सफ़र खे बि यादि करे आहे त मां चयो न पसूल बदिले थी वञा उन करे दोस्त काफ़ी हल्को हथ रखियो सॼा अहिड़ा यार चाहे नसीब वारा थिए नसीब थींदा आहिनि ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त भली पढ़िया कोन हुजो पर संगत या रखियो अचे इहे पासा मूंखे बि हिकिड़ो ज़िद रखियो आहे मूंखे पंहिंजो पूरो बाज़ी यादि ॾियारियो आहे ऐं तव्हांजे साम्हूं ॻाल्हियूं ऐं सभु दोस्त वेठा आहियूं सभिनी सां ज़िंदगी जूं तमामु घणियूं यादूं वापसि गुज़रियूं आहिनि वाक्यनि ते त नथो वञा वाक्यनि ते वञिबो त वाकई तमामु घणा वाकिया आहिनि तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि पर उनखे सहेड़ींदे ॿार उहे 2-3 हिकिड़ी बुक सां ॻाल्हियूं कंदुसि त जेकॾहिं मूंखां केरु पुछे त मूं ते कहिड़ी शख़्सियतनि जो ज़िंदगीअ में असरु रहियो त यकीन हुनमें हीअ दोस्त असांजा जेके हिते वेठा आहिनि थिया तव्हांजा लौखान आहे बोला बख्श आहे या इहो हिकिड़ो जेको दौरु आहे 80 जो ॾहाको आहे 90 जो ॾहाको आहे उन में उहे दोस्त जिन सां गॾिजी कमु कयासीं उथियासीं जेको जदोजहद जे नंढे हिसेदार बणियासीं उहे त आहिनि आहिनि पर मां जॾहिं ईमानदारी सां तजियो थो कयां मुंहिंजी पूरी ज़िंदगीअ ते ॿिनि ॿारनि जो असरु आहे हिकिड़ो बाबा साईं जो ऐं हिकिड़ो साईं जी शइ मुंहिंजी पूरी जेका हिकिड़ी तरबियत थींदी आहे जेका बग़ैर लफ़्ज़नि जे बग़ैर ॻाल्हियुनि जे ऐं बग़ैर कुझु सम्झाइण जी तरबियत थींदी आहे उहा तरबियत ऐं मां शायदि इहो एतिरा कयां त माण्हू चवंदा आहिनि त मां मुंहिंजी वधीक वेझे हुई पर मां चवां थो त मां पीउ खे ऐं पीउ साईं मूंसां वधीक वेझो हो ऐं मां जीअं त न हिकिड़ा माए था पुटु हूंदा आहिनि हिकिड़ा पीउ था पुटु हूंदा आहिनि त मां पाण खे पीउ जो पुटु सम्झंदो हुउसि जेका उहा मोहबत उहो लाॻापो ऐं उनखे ॾिसी करे जेको असां सिखियासीं शायदि त हिते अहसासु न हो त असां छा सिखूं पिया छा ॾिसूं पिया पर मां चवां थो त तकरीर खां सम्झाइणी खां वधीक जेका प्रैक्टिकली तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो था उहा तव्हांजे ज़िंदगीअ ते तमामु वधीक असरु छॾे थी उहे तमामु घणो असरु उन्हनि छॾियो रूबू खां नंढा आहिनि त मुंहिंजी 60 जी पैदाइश आहे 70 में 5 पास कयो उन खां पोइ 78 ताईं 8 साल मूं दर्स निज़ामी पढ़ियो ऐं हिते असांजो उस्ताद हूंदो साईं अब्दुल्ला बरकाड़ी शरीफ़ थींदी आहे के न के मदरसो जेको रिकग्नाइज़ मदरसो हूंदो आहे उन में 6 महीना हदीस जो दौरो कबो आहे ऐं क़ुर पाक जो दौरो कबो आहे उन खां पोइ हू हुते दर्स जी सनद ॾींदा आहिनि ऐं हिकिड़ो थींदो आहे त उन खां अॻे साईं जन जी वफ़ात थी हुई साईं अब्दुल्ला बरकाड़ी उस्ताद जी उन खां पोइ 78 में आयासीं त मां जेमहिल 5 पढ़ियो त ओॾी महिल मुंहिंजी उमिरि 18 साल हुई जेमहिल मां 6 में दाख़िला वरिती पर मुंहिंजी पूरी लाइफ ते उहे जेके 8 साल आहिनि मां सम्झां थो उन्हनि जो जेको असरु आहे उहो पोइ सभिनी सालनि खां वधीक हो तव्हांखे शायदि अजब लॻे पर मूंखे हाणे जेको यादि थो मूंखे अजब थो लॻे त मूं जेको पहिरियों इम्तिहान ॾिनो हो उहो ॾिनो हो 78 में फरवरीअ में ऐं उहो अदीब जो अदीब सिंधीअ जो छो जो जॾहिं साईं इहो चयो तव्हांखे अंग्रेज़ी कुझु पढ़ायो त पोइ मूं इहो तइ कयो त ते टाइम ते 3 साल हूंदा अदीब आलम अदीब फाज़िल त
हूंदो उन में इहो हूंदो जेकॾहिं तव्हां ॿ पर्चा ॾींदव अदीब खां पोइ त तव्हांखे मैट्रिक जो सर्टिफिकेट मिलंदो, अदीब आलिम खां पोइ तव्हांखे इंटरव्यू ऐं अदीब फाज़िल तव्हां थींदव पासे। ऐं उन में साईं जमालदीन जो किरदारु तमामु घणो रहियो। पहिरें दफ़े जेको मां इम्तिहान ॾियणु वियो त मुंहिंजो मूंखे इहा ख़बर कान हुई त पेपर कीअं ॾिबो आहे, छो त मूं 6 जो बि इम्तिहान करे न ॾिनो, कचो इम्तिहान करे न ॾिनो। ऐं मूंखे हींअर एग्ज़ैक्ट यादि कोन्हे पर 4 पेपर उन जा हुआ, जंहिंमें लतीफ़ ते पेपर हो, ग्रामर ते पेपर हो, सिंधी अदब ते तारीख़ ते पेपर हो। त पर मूंखे पाण खे हींअर नथो थो लॻे त हिकिड़ो छोकिरो जेको 5 सिर्फ़ु पढ़ियल आहे ऐं जे 6 न पढ़ियो आहे, पर इन जो सबबु इहो त मुंहिंजी जेका अरबी फारसी तालीम जेका हुई ऐं इहो ई दौरु हो जो असांखे 4-5 कलाक थींदी हुई तइलीम, बाक़ी जेको ॿार जो वक़्तु मिलंदो हो त उहो मुंहिंजो किताबनि सां मिलंदो। ऐं जीअं साईं जी तारीख़ जो ज़िक्र आयो त साईं जेको बि टाइम ते किताब शाया थींदो हो ऐं तॾहिं या त शाया थींदा हुआ इंडिया मां या शाया थींदा हुआ हिकिड़ा किताब अहिड़ा बि हुआ जंहिंजूं साईं 10-15 कापियूं हथ सां लिखी ऐं पोइ उन जूं कापियूं उहे जुल्द बदिराए उहे ख़ासि वटि मोकिलींदो त उहे साईं बाबा साईं जन में हिकिड़ो जेको पुराणो तालुको उन जे बरसात मोकिलींदा। इहे सभु मूं 5 ऐं 6 जे विच में इहे सभु किताब पढ़िया सॼा जीअं ॾिसो जेके तरह ऐं फिक्री तरह जेको असरु हो ऐं आहे उहो उन्हनि ई लिखनि जो आहे, उन्हनि जी सोबत जो आहे। उन खां पोइ जेको हिकिड़ो वक़्तु मिलियो जो मां सम्झां थो त तमामु घटि ख़ुशनसीबत खे मिलंदो त साईं सां जेके कचहरियूं थींदियूं हुयूं, हिकिड़ो त वींदा हुआसीं हिते संद, पर उन खां पोइ साईं जो जेको मामूल हूंदो हो त असुर जो उथंदो हो बिल्कुलु तर्जुम जे टाइम ते। ऐं मां साईं जे पासे वारो कमिरो जेको हूंदो उहो जलाल खे मिलियल हूंदो हो, विच में ॿियो कमिरो हूंदो हा, उन खां पोइ जेको कमिरो हूंदो हो जलाल खे मिलियल हूंदो त मां उन कमरे में रहंदो हुउसि त रोशनी उनजी ॾिसंदो, राति जो कचहरी कंदा हुआसीं देरि ताईं त साईं उथंदो पुछंदो मास्तर खां पीर मुनीर आयो आहे, साईं खे पीर मुनीर आयो आहे छा? त हू चयो से ख़बर न आहे। पोइ मूंखे ॿुधाईंदो। पोइ उहा जेका हिकिड़ी 2-2 कलाक कचहरी सुवाल हूंदा हुआ ऐं जवाब हूंदा, सॼो सिखण जो जेको प्रोसेस आहे ऐं सम्झण जो उतां थियो। उतां खां पोइ जी जॻह न त हिकिड़ी हेर पई। पोइ जॾहिं यूनिवर्सिटी में आयासीं जोयो साहब जी बादशाह जोयो साहब सां वाहिद जेको किताब तमामु घटि ॾींदो हो बर्ड खे, पर मां उन्हनि में शामिल हूंदो हुउसि जेके हू पाण हीअ नाविल पढ़ो, हीअ किताब पढ़ो, उहे किताब ॾींदो हो। अयाज़ साहब बाक़ी जेके दोस्त हूंदा त सॼी जेका तरबियत इन ई वक़्त में इन ई दौर में थी। उन खां पोइ जेको लाॻापो थियो अफ़शरी लाॻापो थियो, तहरीक सां लाॻापो थियो, इहा ॿी ॻाल्हि आहे त मां कॾहिं बि कंहिं बि माना जाइ ते उहिदेदार बि न रहियुसि ऐं ऑफिशियली माना फॉर्म न भरियो, पर वींदे जीअं बि काउंसिल या जेके अहम गॾिजारियूं हूंदियूं हुयूं उन्हनि में बि शिरकत कढी हुई। वींदे मूंखे अञा ताईं यादि आहे ख़त हिकिड़े में इहो इदरीस लिखियो त असां हितां जी चयो आहे त तव्हां गुरुनि जहिड़ा ॿार कॾहिं हुफरा नाकलाड़ी कयो, लतीफ़ संगत पे कई, पर जीअं त असांजो माहौल दरगाह जो हूंदो त मां ॿाहिरि घटि निकिरी सघंदो हुउसि। उनजे करे उन्हनि चयो त तव्हां उन में रहो, बल्कि इदरीस जो इहो आहे त नाल सदाई तव्हांखे घणी तनक़ीद ख़ामख़ाजी कंदो, इन करे तव्हांजे लाइ संदोस बहितर। इहा हिकिड़ी सॼी उहा तरबियत हुई ऐं उहो दौरु हो जिन में इन्हनि शयुनि सां लाॻापियल रहियासीं ऐं लिटरेचर सां। जीअं दोस्ती ॿुधायासीं त सभिनी सां इन्हनि सां अदीबनि सां अली बाबा हुजे, असांजो अब्दुल कादिर जुड़े हुजे, बाक़ी हसन मुजतबा, हसन दर्स इलाइक़े इहा त हिकिड़ी असांजी सम्झो त हिकिड़ो टोलो हूंदो हो जंहिंसां गॾु हूंदा हुआसीं। इहा हिकिड़ो सॼो तरबियत जो हिकिड़ो असरु रहे। मां जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ खे ॿिनि या 3 हिसनि में विराया त यकीनन हिकिड़ो वक़्तु मायूसी जो बि आयो, पर ईमानदार उन खां सवाइ उन जूं शयूं बि आहिनि, पर ईमानदार में हिकिड़ी ॻाल्हि अॼु बि यकीन सां
एतराफ़ कंदे पर झिझक दुस कोन पर मां उन ते फ़ख़ुर थो महसूसु कयां त क़ौमी तहरीक सां उन्हनि जी क़यादत सां उन्हनि ते कॾहिं एतबार न रहियो, कॾहिं उन्हनि जूं आदतूं ॾिसी, कॾहिं उन्हनि जूं शयूं ॾिसी जंहिंजा आख़िर ते शायदि आहियूं अॼु उहे वॾा नाला बि आहिनि ऐं काफ़ी गुज़ारे बि विया आहिनि त उन्हनि मायूस ज़रूरु कयो पर ईमानदारनि अॼु बि नज़रिए मायूस न कयो आहे। जीअं जेको नज़रियो उन तव्हां जीअं बि इंटरप्रिटेशन कयो ऐं जीअं जो इहो ई कमाल हो त हुन तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी यादि ॾियारियो त तव्हां क़ौम आहियो, तव्हांजो ही वतन आहे ऐं क़ौम ऐं वतन खे पंहिंजी आज़ादु धरती करे सिंपल ऐं सादो हुनजो जेको फ़ल्सफ़ो हो उहो कल्ह बि बरक़रार हो, अॼु बि बरक़रार आहे, सुभाणे बि बरक़रार रहंदो। असांजी कमी बेशूं क़ौमी तहरीक जूं कमी बेशूं उहे ज़रूरु शामिल आहिनि उन्हनि में जिन अॼु वेठा आहिनि थिया अॻे ॿुधा जिते ॿ टे कलाक असांखे ज़रूरत पवंदी हुई त रुॻो इहो सम्झायूं त जीअं बि शइ मुस्लमान आहे असां बि मुस्लमान आहियूं ख़ैर जा हाणे तव्हां जहिड़ा खणी नेक निमाज़ी न आहियूं पर मुस्लमान आहियूं ऐं उनजो हीउ नज़रियो आहे जंहिं ते कलाक ॾह कलाक बहस थींदा। अॼु इहो ई नज़रियो तव्हांजी जमायत इस्लामी खां वठी जमायत उलमा इस्लाम ताईं उन खां वठी पीपुल्स पार्टी ताईं भली कहिड़े बि लफ़्ज़नि में चवनि जेकॾहिं बेनज़ीर ॻाल्हि थी करे त लाड़काणे जो प्राइम मिनिस्टर ऐं लाहौर जो प्राइम मिनिस्टर इहे जीअं सिंध नज़रिए जी फतेह आहे इहो उन जो हज़ार आहे त उन जे इतज़ाद खे उभारियो उन जे जहिड़े ॻाल्हि खे खयो उहा अॼु बि एतिरी वैलिड आहे जेतिरी कल्ह हुई। बाक़ी असांजूं कारकुननि जूं लीडरनि जूं उन्हनि जूं ख़्वाहिशूं उन्हनि जा अहमाल उन्हनि जी नाअहली उहा हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे जंहिं ते कॾहिं माण्हू कचहरी करे सघे थो, ॻाल्हाए बि सघे थो। बाक़ी उन नज़रिए ते बल्कि मां चवां थो त किथे बि चयो असांजो शायदि शफ़ी करनाणी या ॿियो कोई हिकिड़ो दोस्त चवंदो या जो त जीअं सिंध हीरोइन आहे माना या मारे या खारे ॿियो हुनजो को कोन्हे त उहो छॾे कोन सघंदो। उनजो सबबु आहे त हिकिड़ो सचाई जो नज़रियो आहे। हर जेको सिंधी आहे उहो भले किथे बि हुजे कहिड़ी जाइ ते हुजे उहो पहिरियां सिंधी आहे उन खां पोइ तव्हांजा अॻिते था वधनि हालतूं किथे जेके तव्हांखे कंप्रोमाइज़ कराइनि थियूं पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु खपे त तव्हां किथे बि हुजो या मां पंहिंजे लाइ थो चवां त किथे बि हुजो सिंध धरती उहा तव्हांजे हर ॻाल्हि अमल उनजे लाइ उहा तव्हांजे साम्हूं नज़र में हूंदी ऐं उन में जेको तव्हां जंहिं बि हवाले सां सम्झो था त पंहिंजो किरदारु अदा करे सघो था उहो करण जी कोशिशि कई आहे। उनखे तव्हां मायूसी चओ, फ्रस्ट्रेशन चओ, नाकामी चओ, जेको बि नालो ॾियो पर पूरी पंहिंजी ज़िंदगीअ ते मां हिकिड़ी ज़रूरु ईमानदारीअ सां इंतिहाई सचाई सां इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त कंहिं बि लम्हे ते जेकी ज़िंदगी गुज़री आहे कंहिं बि लम्हे ते परेशानी पशेमानी या शर्मिंदगी कान्हे। जॾहिं जिथे जीअं बि वासी आहियूं पंहिंजी सचाई सां पंहिंजी ईमानदारीअ सां पंहिंजे दाबर खे साफ़ु रखियोसीं, पंहिंजे किरदार खे साफ़ु रखण जी कोशिशि कई अथऊं ऐं उन में ईमानदारनि सां इन्हनि ॿिन्ही शख़्सियतनि जो इन नज़रे जो असरु आहे जेको अॼु बि तव्हांखे किथे बि हुजो इहो लतीफ़ो चयो मूंखे बि ॿधी विधो ॿार उभा इहे चवनि त मथां पान पुसाई त एॾी दावा त नथा कयूं पर पान पुसाइण खां काफ़ी कोशिशि कई अथऊं त उहो पान न पुसे। उनजो सबबु आहे त शायदि असां एतिरा न आहियूं पर जेकॾहिं असां का उहा हरकत कई जेका असां ते सूए कान थी त शायदि असांजे अंगुर न खॼे पर असांजे जेका तरबियत कंदड़ आहे उन्हनि ॾे अंगुर खॼे त अॼु बि उन्हनि जो एतिराम ऐं उहो आहे अहिड़ी ॻाल्हि का बि न थिए जो असांजो अमल जे करे उहो जेको आहे शख़्सियतूं हुयूं उहे जेके किरदार हुआ उन्हनि ते का आच अचे जी चवंदा आहिनि या उन्हनि ते को खणे त पंहिंजी ईमानदारी सां सचाईअ सां जेतिरो ऐं ज़िंदगी ॾाढो कुझु ॾिनो ही जेके दोस्त वेठा थिया पर ही हिकिड़ी पासे तो सकरंद ताईं महदूद हुई ही तो तव्हांजी महिरबानी आहे जेके सकरंद खां ॿाहिरि महिरबानी करे आया हिन वेठा थिया
पर तक़रीबन सम्झो त सकरण जी दोस्तनि जी गॾिजाणी आहे, इहे सॼी सिंध जा दोस्त आहिनि, मोहबत कंदड़ आहिनि। एतिरा दोस्त, एतिरा मोहबत कंदड़, एतिरा तव्हां सां दोस्त सां गॾु हुजनि, पोइ बि माण्हू ज़िंदगी खां शिकायत करे त मां सम्झां थो की हा ज़िंदगीअ सां तव्हां या मां नाइंसाफ़ी गुज़री, ख़ूब गुज़री। ॿी ज़िंदगी असां फिलोसॉफी करे नथा अचूं, पंहिंजे करे ॿी ज़िंदगी मिले न त थोरे घणे फ़र्क़ु सां अच्छा शायदि 63 साल में तव्हांखे पंहिंजियूं ग़लतियूं बि यादि अचनि थियूं, किथे 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 तव्हां जूं मेच्योरिटी में ग़लतियूं थियूं, त इहा ई साॻी ज़िंदगी मां इन में बि चवंदुसि इहा ई साॻी ज़िंदगी करे मिले, इनखे वरी थोरो अञा बहितर। बाक़ी अॼु दोस्तनि रुॻो ख़ूबियूं ॿुधायूं ऐं कॾहिं कॾहिं त शर्म थो थिया, उहो गॾु वारी ॻाल्हि आहे न, जीअं एॾो सुठो गॾु आहे त मां न विकिणां, मूंखे एॾो सुठो माण्हू आहे त पोइ यार वाह वाह ॿियो, त इहा दोस्तनि जी महिरबानी आहे ऐं हिकिड़ो उन्हनि जी मोहबत आहे। मां सम्झां थो की दोस्तनि कई त दिलि चवंदी आहे, खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके हाणे हिन स्टेज ते दिलि चवंदी आहे त माण्हू हिक ॿिए सां करे। मां उहो माण्हू हूंदो जेको सम्झंदो त पंहिंजी आतम कथा लिखणु या पंहिंजी ॻाल्हि लिखणु फुज़ूल आहे, पर तजुर्बे खां पोइ हर माण्हू वटि पंहिंजी पंहिंजी कहाणी आहे, हर माण्हू वटि पंहिंजी पंहिंजी ख़ूबसूरत ज़िंदगी आहे, ऐं उहो पंहिंजी ज़िंदगीअ खे जेकॾहिं लिखे त मां थो सघां ऐं भली हिते चई वञनि, पर मूंखां वधीक सुस्त आहिनि जेको चवंदा मां तव्हां खां इंटरव्यू वठंदासीं, त मूंखां वधीक सुस्त आहिनि, नाला मां नथो खणा, उहो वधीक सुस्त आहिनि। 3 साल हुनखे थिया आहिनि त कैमराऊं वरितियूं अथनि ऐं तयारी कंदा था वञनि, मां हिते जो हिते वेठो आहियां, कॾहिं बि आया ख़ुदि अलाह ईमान ॾींदुनि, अलाह ईमान ॾींदुनि, त उहे दिलि चवंदी आहे उहे शयूं शेयर करण जूं, पंहिंजूं ऑफ द रिकॉर्ड करे सघजनि थियूं। ऑफ द रिकॉर्ड कहिड़ी ज़िंदगीअ में अहिड़ी का बि शइ कान्हे जेका चइजे त ऑफ रिकॉर्ड, ऑफ द रिकॉर्ड। हा अहिड़ियूं कुझु शयूं आहिनि जेके शायदि काज़ी साहिब जे साम्हूं थियो आहे त हीअं थियो आहे। अॼु बि जॾहिं जे सर्कल में वेहूं था उते अजीब जॾहिं माहौल ॾिठो आहे त हर ॿियो माण्हू पंहिंजी ज़िंदगी खां शर्मिंदो आहे, यार हीअ न कयो आहे, हीअ वक़्तु न विझे हा त हीअं थी वञे हा, जेकॾहिं हीअं कयूं हा त हीअ दौलत मिले हा या हीअ उहिदो मिले हा, पर ईमानदार न हाणे त उहा मूंखे दोस्त रखो, उन खां पोइ वरी ॿियो ॿुधायां असेंबली में मां सिंधी असेंबलीअ में उहो कमु विधी त मुंहिंजो मां ही थोरी घणी ख़्वाहिश थो रखां या कोशिशि थो रखां हिन अहवान में अची मेंबर थियण जी। ईमानदार सां ॻाल्हि थो ॿुधायां त हिन अहवान में अची त इहे शयूं जेॾीमहिल मां रुॻी थियूं ऐं जॾहिं उन्हनि जे वेझो थियासीं त लॻे थी असां त बादशाह आहियूं, असांजी शहनशाह आहे, ख़ुदा जी कसम असां जहिड़ी ज़िंदगी कंहिं कान्हे गुज़ारी। ही त टके जा सॉरी मां नथी चवां, पर ही छाजे पोयां आहे, उनजो सबबु हिकिड़ो शायदि इहो बि आहे त कुझु पढ़ियोसीं, वरी दुनिया थोरी ॾिठीसीं, ॾाढी ख़ूबसूरत आहे दुनिया, ॾाढी ख़ूबसूरत दुनिया आहे, ॾाढा ख़ूबसूरत माण्हू आहिनि ऐं उहा उत्साह ॾियनि था। घर पैदा आहिनि, मां सम्झां थो त 12 थी विया आहिनि ऐं भाॼी खाऊं वरी का जेकॾहिं ज़िंदगी रही त हाणे उहा ख़्वाहिश ज़िंदगी कान रही, ज़िंदगी वॾी उमिरि का ब्लेसिंग मुंहिंजे नज़र में का ब्लेसिंग कान्हे, उहा ॿिए हवाले सां त उहो हिन हवाले सां त तव्हांजी जेके कंटेम्पररी दोस्त आहिनि, जेके तव्हांजा हमख़्याल आहिनि या तव्हां जिन सां गॾु थिया वेठा आहियो, उहे हलिया था वञनि ऐं तव्हां पोइते रहियो था, त पोइ तव्हांखे ॾाढो अहसासु थो थिए त खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके मां चवंदुसि अॼु बि ईमानदार मां यादि कंदो आहियां त सफ़र हुजे त हीअ ॻाल्हियूं मां हुन सां कया, सतार हुजे त हीअ ॻाल्हियूं मां हुन सां कया, त इहे वॾी उमिरि जा इहे जेके नुक़सान आहिनि त जेके तव्हांजा दोस्त हलिया था वञनि ऐं तव्हांखे सम्झण वारा उहे हलिया था वञनि, त उन में सिंधी में चवंदा अलाह हलंदी हलाए, बाक़ी उमिरि कॾहिं कचहरी कंदासीं वरी मां सम्झी